दादू मां मूंखे अपडेट कंदा हलो। रिपोर्ट करे वियो हुबदार अली बबर। दादू पुलिस जो ॾोहारनि ख़िलाफ़ शुरू कयल ऑपरेशन अलमीज़ान तसलसुल सां जारी आहे। अॼु सुबुह मेहड़ फरीदाबाद ऐं कैनशाह जे केतिरनि ई हंधनि ते छापा हया विया। SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जे कमांड हेठि ॾोहारनि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन दौरान 27 ॼणा गिरफ़्तार ऐं गैर क़ानूनी हथियार हथ कया विया। मेहड़ ऐं कैनशाह सब डिवीज़न जा SDPOs, SHOs, CIA टीमूं ऐं पुलिस जी वॾी नफ़री सां गॾिजी ॾोहारनि जे ठिकाणनि ॾांहुं पेश क़दमी कई वई। फुरमार, रहज़नी, धाड़नि ऐं क़त्ल जहिड़नि संगीन वारदातुनि में मुलविस एक्टिव ॾोहारनि ऐं इश्तिहारी जवाबदारनि जी गिरफ़्तारी समेत गैर क़ानूनी हथियारनि ऐं चोरी फुर थियल सामाननि जी बरामदगी लाइ मौसर सर्चिंग ऐं चेकिंग कई वई। तालके मेहड़ ऐं कैनशाह जा 12 ॻोठ सर्च कया विया, जिन में ॻोठ घारो, नसीरवा ख़ान जो ॻोठ खड़ा, ॻोठ इक़बाल माची, ॾेपर ऐं ॿिया शामिल आहिनि। मुश्किल गुज़ार रस्तनि तां गुज़रंदे पुलिस ॾोहारनि जे ठिकाणनि ताईं रसाई हासिल कई। ॾोहारनि जे घरनि, बैंकुनि ऐं मुमकिन पनाहगाहुनि जी सर्चिंग कई वई। सर्च ऑपरेशन दौरान केतिरनि ई शकी माण्हुनि खां जांच पुछा कई वई, जिन मां 27 ॼणनि खे वधीक पुछा ॻुछा ऐं रिकॉर्ड जी तस्दीक लाइ हिरासत में वरितो वियो।